वक्त मौजूद आहियूं यूसी 31 गुजरो डिस्ट्रिक्ट ईस्ट जे यूसी 4 में जो रोड आवाम पंहिंजी मदद पाण ठाहे रहियो आहे। अचो त तुंहिंजे दोस्तनि खां पुछो त ख़ुदा रा हिन एरिया में भी ही असां माण्हू आहियूं, इंसान आहियूं। हे चारों तरफ़ असांजे गंदगी लगी पई आहे, रस्तो न आहे, असां कॾहिं निकिरी नथा सघूं। ऐं कहिड़ो टाइम आहे जेको असां कोई टैक्स नथा ॾियूं। हिन इलाइक़े जे माण्हुनि खे इंसान सम्झो वञे। असां पाण में दोस्त आहियूं, जेके फकीराकोट जा मेन ज़िम्मेदार दोस्त आहियूं। उहे असां पाण में मिली करे पंहिंजी मदद पाण असां ही कमु शुरू कयो आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं अल्लाह जे फज़ल करम सां कमु तव्हांजे साम्हूं जारी आहे ऐं इंशाअल्लाह हिनखे बाहि तकमील करे मुकमिल कंदासीं इंशाअल्लाह ताला। ही जेके कुझु दोस्त मिली करे पाण डोनेशन करे ही कमु कराइनि था। असांखे वॾो ॾुख इहो आहे गवर्नमेंट जे तरफ़ां त ही कच्ची आबादी पीपल पार्टीअ जो गढ़ आहे ऐं कच्ची आबादी में ही पीपल पार्टीअ जो वोट बैंक आहे। ऐं अफ़सोस सां इहो आहे कच्ची आबादी खे अक़लियतुनि जे बराबरि रखियो थो वञे ऐं कच्ची आबादीअ खे नज़रअंदाज़ कयो थो वञे। बिल्कुलु इहो ॻाल्हि दुरुस्त आहे। जीअं की असां वोट ॾिनासीं, असांजो चेयरमैन साहिबु नूर खान बरफत साहिबु आहे, पंहिंजो वाइस चेयरमैन लाला अब्दुल रहीम साहिबु आहे ऐं कौंसल जेको बशीर बुरी साहिबु आहे। सिर्फ़ हुननि पंहिंजी मफ़ाद में हिननि हिते हिकिड़ो जंग चढ़े आहिनि पाण में इख़्तिलाफ़ जी करे। नूर खान साहिबु इहो चवंदो आहे चेयरमैन साहिब खे मूंखे इख़्तियारात न आहे, लाला साहिबु पंहिंजो यारी करे इख़्तियार हलाए थो। त इन सबब ॿिन्ही पाण में विढ़ी जिड़ी करे जंहिंमें अवाम जो नुक़सान थी रहियो आहे। जॾहिं खां वठी हिननि खे बसि काउंसलर जीअं चूंडिजी विया आहिनि त वरी असांजे नज़र ते बि नथा अचनि त इहे रहनि काथे था, आहिनि काथूं जा, केॾी महिल ईंदा आहिनि, केॾी महिल गुज़रंदा आहिनि। राति जे टाइम में अगरि फकीराकोट मां चकर हणी रहिया था वञनि ऐं को मूवी या का तस्वीरूं कढी था वञनि त उन्हनि खे ख़बर हूंदी, इन शइ जी असांखे ख़बर न आहे। उहे निभाईंदा उहे माण्हू जिन खे असां चूंडियूं था या चुंडरायूं था, उन्हनि जी जेका बि पूरी सूरत हाल आहे उहा 0 पॉइंट रही आहे। अवां फकीराकोट जी मेन मार्केट जिते कम से कम न हूंदा 150-200 दुकान हूंदा, उनजी पूरी सूरत हाल डिमेज आहे। उनजे पाणी जी सूरत हाल, पूरी सीवेज लाइन जी सूरत हाल आहे। पाणी लाइननि ते मौजूद आहे, लाइनूं ब्रेक थी वियूं आहिनि, सीवेज लाइन पूरी ब्रेक आहे। पूरे जेको मेन रोड आहे उन पूरे मेन रोड जो सिलसिलो जेको आहे उहो तबाह ऐं बर्बाद आहे। मुंहिंजी आवाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त यूसी 31 जा चूंडियल नुमाइंदा चूंडजण खां बाद में अॼु ॾींहं ताईं हिते को बि तरक़ियाती कमु न सघिया। कैमरामैन मोहम्मद अली ख़ासकेली सां गॾु अब्दुल अली मेमुन PNN अरिड़हं गडाब कराची।